अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अमीर अहले सुन्नत ऐं सय्यद सगोरन जी ताज़ीम। अमीर अहले सुन्नत जी वसीयत। आशिक़ सहाबा व अहले बैत दावत इस्लामी जे बानी अमीर अहले सुन्नत हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद इलियास अत्तार क़ादरी दामत बरकातुहुल आलिया हिक सय्यद साहिब जी वफ़ात ते राक़िमुल हुरूफ़ के कुझु हिन रीत व्हाट्सअप मोकिलियो जेको हिन रिसाले जे मुनासिबत सां पेश कयो पियो वञे। अमीर अहले सुन्नत जे हिन पैगाम में हर आशिक़ रसूल लाइ वॾो सबक़ आहे। गौर सां पढ़ो ऐं हिन खे समझी पंहिंजे लोह दिल यानी दिल जी तख़्ती में महफ़ूज़ कयो। अमीर अहले सुन्नत फरमाइनि था, जेकॾहिं आख़िरत में बेखौफ़ थियणु चाहियो था त सय्यद सगोरन खां डिॼंदा कयो, यानी उन्हनि जे बारे में का बि नामुनासिब ॻाल्हि चवणु, ॿुधणु ऐं ॾिसण खां बचो। इंशा अल्लाह आख़िरत में बेखौफ़ थी वेंदा। क़यामत जे ॾींहुं सय्यदनि जे नाना जान रहमत आलमियान सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे तरफ़ां ला तहज़न यानी गम न कयो जो पैगाम मिलंदो, बल्कि चयो वेंदो, मुंहिंजे आल सां मोहब्बत करण वारा अॼु अचु पंहिंजी रहमत वारे दामन में लिकी वञ ऐं जन्नत में दाख़िल थी वञ। अचु ऐं मुंहिंजे रहमत वारे दामन में लिकी वञ ऐं जन्नत में दाख़िल थी वञ। इंशा अल्लाह बाग जन्नत में मोहम्मद मुस्कुराते जाएंगे, फूल रहमत के झड़ेंगे, हम उठाते जाएंगे। अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया आले रसूल जी शान अज़मत में केतिरा ई रिसाला, मनक़बत, बयान ऐं कई शेर लिखिया आहिनि। संदन सोहबत में रहण वारनि ऐं सॼी दुनिया में संदन मदनी मुज़ाकिरा ॾिसण ॿुधण वारनि अक्सर मदनी चैनल ते ॾिठो ॿुधो हूंदो त अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया ख़ासि करे पंहिंजे मुरीदनि ऐं मोतक़िदनि यानी मोहब्बत करण वारनि ऐं आम तौर ते सभिनी मुस्लमाननि खे सय्यद सगोरन जे अदब ऐं एहतराम जी वॾी ताक़ीद फरमाईंदा आहिनि। संदन पंहिंजो अंदाज़ इहो आहे जो सादात किराम खे ख़ूबसूरत लक़बनि सां सॾींदा आहिनि। सादात किराम सां आजिज़ी ऐं इंकिसारी सां गुफ़्तगू कंदा आहिनि ऐं जेकॾहिं का शइ तक़सीम करे रहिया हुजनि ऐं सय्यद साहिब बि मौजूद हुजनि त आला हज़रत इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैहि वांगुरु उन्हनि खे आम माण्हू जे मुक़ाबले में सय्यद हुजण जे करे ॿीणो ॾींदा आहिनि। बल्कि ॾिसंदड़नि ॾिठो आहे त सादात किराम खे ॾियण जो अंदाज़ एतिरे क़दुरु न्याज़ मंदाणो यानी आजिज़ी भरियो इख़्तियार कंदा आहिनि जो ईअं गुमान थींदो आहे ॼण ॾेई न रहिया आहिनि बल्कि सय्यद साहब खां कुझु वठी रहिया आहिनि। अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया जी सादात किराम जे अदब ऐं ताज़ीम जे वाक़िअनि जी हिकु तमामु वॾी फ़हरिस्त आहे जेका हिन मुख़्तसर रिसाले में बयान करणु मुश्किल आहे। नियत इहा आहे त अज़ीम आशिक़ सहाबा व अहले बैत इमाम अहले सुन्नत इमाम मोहम्मद रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैहि जे उर्स मुबारक 25 सफ़र शरीफ़ जी निस्बत सां हिन रिसाले जे ॿी क़िस्त अमीर अहले सुन्नत जी सादात किराम जी ताज़ीम जा वाक़िआ में घटि में घटि 25 वाक़िआ बयान कया वञनि। अल्लाह पाक ख़ैर व इख़लास सां हिन जी तौफ़ीक़ ॾिए ऐं असांखे हमेशह सादात किराम जो बाअदब ऐं बावफ़ा रखे। क़यामत में उन्हनि जे नाना जान रहमत आलमियान सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी शफ़ाअत नसीब करे ऐं जन्नतुल फिरदौस में उन्हनि जो पाड़ेसिरी बणाए। आमीन बिजाहे ख़ातम नबिय्यीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। अमीर अहले सुन्नत ऐं सय्यद सगोरन जी ताज़ीम। दुआए ख़लीफ़े अमीर अहले सुन्नत। या अल्लाह पाक जेको बि मुकम्मल रिसालो अमीर अहले सुन्नत ऐं सय्यदनि जी ताज़ीम पढ़ी या ॿुधी वठे उनखे सादात किराम जे नाना साईं रहमत आलमियान सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी क़यामत जे ॾींहुं शफ़ाअत नसीब फरमाए करे जन्नतुल फिरदौस में पंहिंजे प्यारे प्यारे आख़िरी नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो पाड़ो नसीब फरमाए। आमीन बिजाहे ख़ातम नबिय्यीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। नबी करीम जी मौला अली के नसीहत। आखिरी नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो फरमान तर्जुमो, ए अली मूंखां 2 आदतूं यादि रखो जेके जिब्राइल अलैहिस्सलाम मूं ॾांहुं आंदियूं आहिनि। 1 सुबुह सवेर मूं ते घणो दुरूद पढ़ो। 2 मग़रिब जे वक़्तु घणो इस्तिग़फ़ार करियो। हर मर्ज़ की दवा दुरूद शरीफ, दाफ़े हर बला दुरूद शरीफ, हाजतें सब रवा हुई उसकी, हे अजब कीमिया दुरूद शरीफ। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। वक़्त जे मुजद्दिद जे कुलनि ते सवारी। डोली दरवाज़े ते लॻाई वई,
सवें दीवाना ज़ियारत जे शौक़ में दरवाज़े ते नज़रूं ॼमाए बीठा हुआ त एतिरे में वुज़ू करे ख़ूबसूरत लिबास पहिरे, मथे ते इमाम शरीफ़ जो ताज सिंगारे, वॾे आलिमाना वक़ार सां घर खां ॿाहिरि आया। नूरानी चेहरे मां नूर जा किरणा निकिरी रहिया हुआ। आशिक़नि जे झुरमट मां निकिरी मुश्किल सां सुवारी ताईं पहुचण जो मौक़ो मिलियो। डोली ते सुवार थिया ऐं डोली हली। अञा कुझु क़दम ई हलिया हुआ त अंदर खां आवाज़ आयो, सुवारी रोकियो। हुकुम मुताबिक़ डोली ज़मीन ते रखी वई। मजमे ते ख़ामोशी छाइंजी वई। बेक़रारी ऐं बेचैनी जे आलम में डोलीअ मां आशिक़ माहिर रिसालत इमाम अहले सुन्नत आला हज़रत अशाह इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह ॿाहिरि निकिता ऐं डोली खणंदड़ सां रोअण वारे सूरत में इरशाद फरमायाऊं, तव्हां खे पंहिंजे जद्दे आला मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो वासितो सच ॿुधायो। तव्हां मां केरु आले रसूल आहे? छो त मुंहिंजे ईमान जो ज़ौक़ मुंहिंजे आका सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ख़ुशबू महसूस करे रहियो आहे। ओचितो अहिड़े गैर मुतवक़ई सवाल खे ॿुधी करे इन्हनि मां हिकु मज़दूर सैयद ज़ादे शहज़ादे नज़रूं झुकाए दॿियल लहजे में जवाब ॾिनो, मज़दूर खां कमु वरितो वेंदो आहे, ज़ात नाहे पुछी वेंदी। तव्हां मुंहिंजे नाना जान रहमत आलमियान सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो वासितो ॾेई मूंखां मुंहिंजो राज़ ज़ाहिर कयो। मां चमने मुर्तज़ा गुलशने फातिमा जो गुल आहियां। को ॿियो कमु न ईंदो हो, हीउ कमु करे पंहिंजे ॿार बचनि जो पेट पालींदो आहियां। अञा सैयद ज़ादे जी ॻाल्हि मुकमल ई न थी हुई त उते मौजूद माण्हुनि इहो हैरत अंगेज़ मंज़र ॾिठो त आलम इस्लाम जी एॾे वॾे इमाम ऐं ज़माने जे मुजद्दिद पंहिंजे मथे तां इमाम शरीफ़ जो ताज लाहे सैयद ज़ादे जे क़दमनि में रखी छॾियो आहे। आशिक़ सादिक जे अखियुनि मां ॻोढ़ा वहण लॻा। हथ ॿधी करे वॾी आजिज़ी इंकिसारी सां चवण लॻा, ए मुअज़्ज़ज़ शहज़ादा, मुंहिंजी गुस्ताखी मुआफ़ करियो। ला इल्मी में ख़ता थी वई। जिन जे क़दमनि जे जूते मुंहिंजी मथे जो ताज आहे, मूं उन्हनि जे कुल्हनि ते सुवारी करे वरिती। जेकॾहिं क़यामत जे ॾींहुं तव्हां जे नाना जान सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम पुछियो, अहमद रज़ा, छा मुंहिंजे पुट जा नाज़ुक कुल्हा इन लाइ हुआ जो तुंहिंजी सवारी जो बोझ खणनि हा, त मां छा जवाबु ॾींदुसि? इन वक़्तु मैदान क़यामत में मुंहिंजे केतिरी रुसवाई थींदी। आख़िरकार शहज़ादे खां केतिरा ई भेरा मुआफ़ करण जो इक़रार वठण खां पोइ आशिक़ सादिक इश्क़ में ॿुॾी हिकु ॿी इल्तिजा शौक़ पेश कई। उहा ही त छो त बे इल्मी जी सूरत में मूंखां हीअ कोताही थी आहे। हाणे इन जो कफ़ारो तॾहिं अदा थींदो जॾहिं तव्हां डोलीअ में वेहो ऐं मां पंहिंजे कुल्हनि ते डोली खणा। माण्हुनि जे अखियुनि मां ॻोढ़ा जारी थी विया ऐं किन जूं रड़ियूं निकिरी वयूं। जॾहिं हज़ार इनकार जे बावजूद सैयद शहज़ादे खे डोलीअ में वेहणो ई पियो ऐं आलम इस्लाम जो पंहिंजे वक़्त जो सभ खां वॾो आलिम ऐं मुफ़्ती बल्कि मुजद्दिद उन सैयद शहज़ादे खे डोलीअ में पंहिंजे कुल्हनि ते खणी वञी रहियो आहे। अनवार रज़ा सफ़ो 415, ज़ुल्फ़ो ज़ंजीर सफ़ो 76 ता 78। सोन जी क़द्र सोनारो ऐं हीरे जी क़द्र जोहरी ॼाणींदो आहे। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। सैयद साहिब जी फरमाइश ते 7 ॾींहनि में किताब लिखी छॾियो। सादात किराम जे एहतराम ऐं ताज़ीम जो ही हिकु वाक़ियो न आहे, बल्कि आला हज़रत रहमतुल्लाह अलैह जे सादात किराम सां महबत ऐं अक़ीदत ते मुश्तमिल वाक़िअनि ते केतिरा ई सफ़ा लिखी सघजनि था। इमाम अहले सुन्नत आला हज़रत रहमतुल्लाह अलैह खे 3 शवाल शरीफ़ 1329 हिजरी ते हज़रत सैयद मोहम्मद अहसन साहिब बरेलवी रहमतुल्लाह अलैह हिकु ख़त लिखियो त मां 10 शवाल शरीफ़ ते हज ते वञी रहियो आहियां ऐं केतिरा ई माण्हू बि वञनि था। हज जो तरीक़ो ऐं आदाब लिखी छपायो। सैयद साहिब जी फरमाइश खे पूरो कंदे आशिक़ माहिर रिसालत आला हज़रत रहमतुल्लाह अलैह फरमायो, सैयद साहिब जे हुक्म सां जल्दी मां सिर्फ़ 7 ॾींहनि में 45 सफ़नि ते मुश्तमिल इल्मी दुनिया में मशहूर ऐं मारूफ़ रिसालो बनाम अनवारुल बिशारत फी मसाइल हज व ज़ियारत 1329 हिजरी हज ऐं ज़ियारत जे मसइलनि में ख़ुशी जूं बहारूं लिखी छॾियो। फतावा रज़विया
725/10 बितग़य्यर। आला हज़रत रहमतुल्लाह अलैह जी सादत कराम जे अदब ऐं इहतराम वारे हसीन वस्फ़ यानी ख़ूबी मां संदन ख़ानदान बल्कि संदन मुरीदन ऐं ख़लीफ़नि खे बि ख़ूब हिस्सो मिलियो आहे। पढ़ंदड़नि जे ज़ौक़ ऐं शौक़ खे वधीक वधाइण लाइ सिर्फ़ हिकु मुरीद ऐं ख़लीफ़े आला हज़रत शेखुल अरब वल अजम मेज़बान मेहमानाने मदीना कुतुब मदीना मुर्शिद अमीर अहले सुन्नत हज़रत अल्लामा मौलाना ज़ियाउद्दीन अहमद मदनी क़ादरी रज़वी रहमतुल्लाह अलैह जे सादात किराम सां मुलाक़ात ऐं अदब ऐं ताज़ीम जो अंदाज़ पढ़ो। सईदी कुतुब मदीना ऐं ताज़ीम सादात कुतुब मदीना हज़रत अल्लामा मौलाना ज़ियाउद्दीन अहमद मदनी क़ादरी रज़वी रहमतुल्लाह अलैह जे पोटीअ वटि जॾहिं पुट जी विलादत थी त उन्हनि जो नालो वलीद रखियो वियो। जॾहिं कुतुब मदीना रहमतुल्लाह अलैह जी ख़िदमत में दुआ ऐं बरकत लाइ उन्हनि खे पेश कयो वियो त पाण हंज में खणी कुझु वक़्त ताईं दुरूद शरीफ़ पढ़ंदा रहिया ऐं पोइ पंहिंजे पड़ पोटी जे पेरनि खे चुमंदे चयो ही सैयद आहे, छाकाणि त संदन हीअ पोटी हज़रत सैयद सामी बरज़ंजी रहमतुल्लाह अलैह जी ज़ोचा मोहतरमा हुयूं। सईदी ज़ियाउद्दीन अहमद क़ादरी 532/1 बितग़य्यर क़लील। कुतुब मदीना रहमतुल्लाह अलैह जी सादत कराम सां महबत वारो अंदाज़। कुतुब मदीना हज़रत अल्लामा मौलाना ज़ियाउद्दीन अहमद मदनी क़ादरी रज़वी रहमतुल्लाह अलैह सादात कराम जो बेहद एहतराम कंदा हुआ। जॾहिं को सैयद साहिब खाइण मिलंदो हो त बग़ैर कंहिंजे ॿुधाइण जे हथ मिलाईंदे ई सैयद साहिब जे हथनि खे चुमंदा हुआ। इश्क़ ऐं महबत भरियो ही मंज़र ॾिसी संदन ख़िदमत में हाज़िर ॿिया माण्हू सम्झी वेंदा हुआ त ही सैयद साहिब आहिनि। ग़ज़ाली दौरां जो अदब ऐं एहतराम। ग़ज़ाली ज़मा हज़रत अल्लामा सैयद अहमद सईद काज़मी शाह साहिब रहमतुल्लाह अलैह जे रोकण जे बावजूद सैयदी कुतुब मदीना रहमतुल्लाह अलैह संदन हथनि खे चुमंदा ऐं संदन ताज़ीम लाइ तकलीफ़ जे बावजूद बीही रहंदा हुआ। सईदी ज़ियाउद्दीन अहमद क़ादरी 531/1। कॾहिं ईअं बि थींदो हो त ग़ज़ाली दौरां ऐं कुतुब मदीना रहमतुल्लाह अलैह हिक ॿिए जे हथनि बल्कि क़दमनि खे चुमण हिक ॿिए ते सबक़त वठण जी कोशिश कंदा हुआ। तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का, तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का। मुरीदे कामिल पीरे कामिल जो अक्स हूंदो आहे। दरअसल इन्हनि हज़रात जा वाक़िआ बयान करे इहो ॿुधाइण मक़सूद आहे त जीअं पुट पीउ जो राज़ हूंदो आहे अहिड़ीअ तरह मुरीदे कामिल पंहिंजे पीरे कामिल जो परतो यानी अक्स हूंदो आहे। जॾहिं पीरो मुर्शिद आले रसूल जो एतिरे क़दर अदब ऐं एहतराम कनि था त मुरीदे कामिल जे अंदरि पीरो मुर्शिद जी हिन वस्फ़ जो असर लाज़मी तौर ते ईंदो ऐं कामिल मुरीद पंहिंजे पीरो मुर्शिद जे तरीक़े ते हलंदे सादात कराम जे मर्तबे जो ख़ूब ख़्याल रखंदो, छाकाणि त हू पंहिंजो पीरो मुर्शिद जो ख़लीफ़ो या वकील अहिड़ीअ सूरत में आहे जॾहिं पंहिंजे पीरो मुर्शिद जे अंदाज़ ऐं अफ़आल अख़लाक़ ऐं एतिक़ाद ते हलण वारो हुजे। अल्लाह पाक जे प्यारे प्यारे आख़िरी नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी आले पाक सां उल्फत ऐं महबत जो वस्फ़ आला हज़रत रहमतुल्लाह अलैह जे सदक़े सां अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया में घणो आहे। अचूं हाणे पंहिंजे असल मौज़ू ॾांहुं अचूं था ऐं अमीर अहले सुन्नत जी ताज़ीम सादात जे वाक़िअनि ऐं अंदाज़नि खे पढ़ूं था। पर सभिनी खां पहिरियां ही ॼाणे वठो त सादात किराम यानी आले रसूल जो अदब ऐं एहतराम इन करे ज़रूरी आहे छाकाणि त इन्हनि पाक हज़रात जे नस्ब जो सिलसिलो अल्लाह पाक जे प्यारे प्यारे आख़िरी नबी मक्की मदनी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम सां वञी मिले थो ऐं महबत जो उसूल आहे त जॾहिं कंहिंखे कंहिं सां महबत थिए त उन सां निस्बत रखंदड़ हर शइ सां उल्फत थी वञे थी ऐं जेकॾहिं कंहिं शइ जी निस्बत महबूब जे बदन सां थिए त पोइ आशिक़ सादिक उन जो वॾो एहतराम कंदो आहे। सादात किराम सां महबत जो हुकुम त क़ुरान ऐं हदीस में आहे, जीअं त नबी जे अहले बैत सां महबत ऐं उन्हनि जी ताज़ीम फर्ज़ आहे। सिपारो 25 सूरत शूरा आयत नंबर 23 में इरशाद थिए थो, तर्जुमो कंज़ुल ईमान, अव्हां फरमायो मां उन ते तव्हां खां कुझु उजरत नथो घुरां पर क़राबत जी महबत। ख़ज़ाइनुल इरफान में आहे, हुज़ूर सैयद आलम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी महबत ऐं संदन अक़ारिब यानी रिश्तेदारनि जी महबत दीन जे फ़राइज़ मां आहे। ख़ज़ाइनुल इरफान सिपारो 25 शूरा तहत आयत 23 सफ़ो 894। आला हज़रत रहमतुल्लाह अलैह अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, सादात किराम जी ताज़ीम फ़र्ज़ आहे ऐं उन्हनि जी तौहीन हराम आहे। फ़तवा रज़विया 420/22।
23। हुसैन जे 4 हरफनि जी निस्बत सां सादात किराम जे फज़ीलतुनि ते 4 फरामीन मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। नंबर 1, याने पंहिंजे औलाद खे 3 शयूं सेखारियो: पंहिंजे नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी महबत, अहले बैत जी महबत ऐं तिलावत क़ुरान। अज-जामे सग़ीर सफ़ो 25 हदीस 311। अहले बैत सां महबत जो सिलसिलो। 2, जेको मुंहिंजे अहले बैत मां कंहिंसां चङो सुलूक कंदो, आउं क़यामत जे ॾींहुं उन जो बदिलो अता कंदुसि। तारीख़ इब्न असाकिर 303/45 हदीस 98-84। हज़रत अल्लामा अब्दुल रऊफ़ मुनावी रहमतुल्लाह अलैह ने हदीस पाक जे शरह में फरमाइनि था, ही हदीस पाक हिन ॻाल्हि ते दलालत करे थी त अल्लाह पाक जा प्यारा नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम अल्लाह पाक जी अता सां इनायत फरमाईंदड़ याने ॾींदड़ आहिनि ऐं ही ॻाल्हि कंहिंखां लिकियल न आहे। तंहिं करे उन शख़्स खे मुबारक हुजे जंहिंजी परेशानी हू दूर फरमाइनि या उन जी पुकार ते तशरीफ़ खणी अचनि ऐं उन जी हाजत ऐं ज़रूरत पूरी फरमाइनि। फैज़ुल क़दीर 223/6 तहतुल हदीस 88-21। शफ़ाअत मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम हासिल करण लाइ। 3, जेको शख़्स वसीलो हासिल करणु चाहे थो ऐं ही चाहे थो त मुंहिंजी बारगाह में उन जी का ख़िदमत हुजे जंहिं सबबि आउं क़यामत जे ॾींहुं उन जी शफ़ाअत करियां, त उन खे घुर्जे त मुंहिंजे अहले बैत जी ख़िदमत करे ऐं उन्हनि खे ख़ुशि करे। अशरफुल मुअब्बद सफ़ो 54। अहले बैत अतहार जी महबत ज़रूरी आहे। 4, असांजी अहले बैत जी महबत खे लाज़िम पकड़ियो, छो त जेको अल्लाह पाक सां हिन हालत में मिलियो जो हू असां सां महबत करे थो त अल्लाह पाक उन खे मुंहिंजी शफ़ाअत जे सबबि जन्नत में दाख़िल फरमाईंदो। ऐं उन जो कसम जंहिंजे कब्ज़े कुदरत में मुंहिंजी जान आहे, कंहिं बि बाने खे उन जो अमल उन सूरत में ई फ़ाइदो ॾींदो जॾहिं त हू असांजो याने मुंहिंजो ऐं मुंहिंजे अहले बैत जो हक़ सुञाणींदो। मुअज्जम औसत 606/1 हदीस 22-30। आशिक़ सहाबा अहले बैत अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया पंहिंजे नातिया किताब वसाइल बख्शिश जे सफ़े नंबर 513 ते लिखनि था, अब शफाअत पे अहले बैत या शफी अल वरा कीजिए, सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। सैयद छाके चइबो आहे? मुंहिंजा आका आला हज़रत इमाम अहले सुन्नत मौलाना शाह इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, सैयद सिबतैन करीमैन याने हज़रत इमाम हसन और हुसैन रज़ियल्लाहु अन्हुमा जी औलाद खे चइजे थो। फतवा रज़विया 361/13। सैयद जी लुग़वी माना सरदार आहे। पाक ऐं हिंद में इस्तिलाहन इन्हनि हज़रात खे सैयद चयो वञे थो जेके हसनैन करीमैन रज़ियल्लाहु अन्हुमा जी औलाद आहिनि। अरब मुल्कनि में हर मुअज़्ज़िज़ शख़्स खे सैयद ऐं हसनैन करीमैन रज़ियल्लाहु अन्हुमा जी औलाद खे शरीफ हबीब चयो वञे थो। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। मूंखे इमाम हुसैन रज़ियल्लाहु अन्हु सां बेहद प्यार आहे। आशिक़ान रसूल जी दीनी तंज़ीम दावत इस्लामी जे आलमी मदनी मरकज़ फैज़ान मदीना कराची में मुहर्रम शरीफ 1445 हिजरी ते थींदड़ बयान में अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया हाज़रीन खे मुख़ातिब कंदे कुझु हिन तरह इरशाद फरमायो, तव्हां सभई गवाह रहो, मूंखे इमाम आली मक़ाम इमाम हुसैन रज़ियल्लाहु अन्हु सां प्यार आहे। मूंखे इमाम हुसैन रज़ियल्लाहु अन्हु सां उन वक़्त खां महबत आहे जॾहिं आउं नंढपण में संदन नालो मुबारक बि सही तरह न खणी सघंदो हुयुसि, पर उन वक़्त बि मुंहिंजे दिलि में ही ख़्याल हूंदो हो त ही वॾी शान ऐं अज़मत जा मालिक आहिनि। अल्हम्दुलिल्लाह, असां सभिनी खे इमाम आली मक़ाम इमाम हुसैन रज़ियल्लाहु तआला अन्हु सां प्यार आहे ऐं साणस निस्बत रखंदड़ हर शइ सां प्यार आहे। अल्हम्दुलिल्लाह, मूंखे सैयदनि सां प्यार आहे छो त ही औलाद रसूल आहिनि। करबला में नवासे रसूल इमाम हुसैन रज़ियल्लाहु अन्हु ते थींदड़ मज़ालिम जो बयान ॿुधी मुंहिंजी बि दिलि थी चाहे त ज़ारो क़ितार रोआं, पर असांखे सब्र जो हुकुम आहे ऐं जेकॾहिं बे इख्तियारी में ॻोढ़ा अची वञनि त ही वॾी सआदत वारी ॻाल्हि आहे। आशिक़ सहाबा अहले बैत अमीर अहले सुन्नत पंहिंजे नातिया किताब वसाइल बख्शिश में लिखनि था, सहाबा का गदा हूँ और अहले बैत का खादिम, ये सब है आप ही की इनायत या रसूल अल्लाह। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। मूंखे या सैयदी न चयो वञे। जीअं त हाणे बयान थियो त सैयद जी लुग़वी माना सरदार आहे ऐं
सदियुनि खां माण्हू उलमा मशाइख खे या सईदी यानी ए मुंहिंजा सरदार चई मुखातिब कंदा आया आहिनि। मुख़्तलिफ़ अरबी किताबनि में हिन खे ॾिसी सघिजे थो। कई भेरा मदनी मुज़ाकिरनि वग़ैरह में आशिक़ान रसूल अमीर अहले सुन्नत खे या सईदी चई मुखातिब कंदा आहिनि, जेको शरअन बिल्कुलु जाइज़ आहे। पर अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया आजिज़ी जे करे पंहिंजे मोहब्बत कंदड़नि खे फरमाइनि था त मूंखे या सईदी न चयो वञे, छो त इन सां माण्हू खे सईद हुजण जो शक थींदो आहे, जॾहिं त आउं सईद न पर मेमण आहियां। मदनी मुज़ाकिरा क़िस्त नंबर 2261। आला हज़रत जे अमल खां रोशनी वठंदे सईदी आला हज़रत रहमतुल्लाह अलैह शीरीनी वग़ैरह शयूं विरहाइण में आम माण्हुनि जे भेट में सादात किराम खे आले रसूल हुजण जे सबबि डबल अता फरमाईंदा हुआ। हिन ख़ूबसूरत अदा खे अदा कंदे अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया बे सादात किराम खे ईद या कुझु ॿियो तोहफ़ो डबल अता कंदा आहिनि। इहो ई न पर पाण सादात किराम खे वॾे मुअद्दिबाना लफ़्ज़नि जहिड़ोकि सरकार, शहज़ादा, शहज़ादा आली वक़ार, इज़त ऐं एहतराम वारनि लफ़्ज़नि वग़ैरह सां पुकारींदा आहिनि। सादात किराम जे अदब ऐं एहतराम जा कुझु अंदाज़। ही हक़ीक़त आहे त इश्क़ रसूल सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम में अमीर अहले सुन्नत फ़िनाफ़े रसूल जी अज़ीम दर्जे ते पहुतल आहिनि ऐं बानो जंहिंसां मोहब्बत कंदो आहे इन सां निस्बत रखंदड़ हर शइ सां बि प्यार कंदो आहे। जेको पंहिंजे महबूब सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे दरो दीवार, शहर ऐं मज़ार सां बेपनाह अक़ीदत रखंदो हुजे, उहो पंहिंजे महबूब सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम सां केतिरी उल्फतो प्यार रखंदड़ हूंदो। आशिक़ सहाबा अहले बैत अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया सादात किराम जो वॾो अदब ऐं एहतराम कंदा आहिनि ऐं उन्हनि जी मौजूदगी में मथे वेहण खां नागवार महसूस कंदा आहिनि। कई भेरा सादात किराम खे पाण सां गॾु कुर्सी ते मथे वेहारींदा आहिनि। संदन उमर ईसवी सन जे एतबार सां जून 2024 में तक़रीबन 74 साल थी चुकी आहे ऐं हाणे ज़ौफ़ पीरी यानी पोढ़ाइप जी कमज़ोरी जे करे हेठि वेहण ॾाढो ॾुखियो आहे। न त जॾहिं पहिरियां एतिरे क़दुरु नक़ाहत यानी कमज़ोरी वारी हालत न हुई त पाण बि हेठि वेहंदा हुआ। कॾहिं ईअं बि फरमाइनि था, माण्हू मूंखे मसनद ते वेहारे छॾींदा आहिनि, हालांकि मुअज़्ज़ज़ सादात किराम हेठि वेठा आहिनि। मूंखे सुठो नथो लॻे त सादात किराम हेठि वेठल हुजनि ऐं मां उन्हनि जो ग़ुलाम थी मथे वेहां। आशिक़ सहाबा अहले बैत अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया पंहिंजे नातिया किताब वसाइल बख्शिश में लिखनि था, भीख दे उल्फते मुस्तफ़ा की सब सहाबा की आले अबा की, गौसो ख्वाजा की, अहमद रजा की, मेरे मौला तो खैरात दे दे। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद। सादात किराम अॻियां तशरीफ़ खणी अचनि। अरबी मुहावरो आहे त इन्नमा यारिफु ज़ल फ़ज़्लि ज़वूह, यानी फज़ीलत वारे खे सिर्फ़ फज़ीलत वारा ई सुञाणनि था। सादात किराम जे अदब ऐं एहतराम जे हवाले सां ही अरबी मुहावरो अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया जी ज़ात ते सादिक़ नज़र अचे थो। अमीर अहले सुन्नत आले रसूल जी वॾी इज़त कनि था। पाण फरमाइनि था, अल्हम्दुलिल्लाह सादात किराम जी मोहब्बत मुंहिंजी घुटी में ॾिनल आहे। न सिर्फ़ पाण बल्कि कई भेरा पाण ॿियनि जे अॻियां बि सादात किराम जी अज़ीम शान मर्तबे जो प्रचार कंदा आहिनि। जीअं त आशिक़ान रसूल जी दीनी तंज़ीम दावत इस्लामी जो जिन ॾींहनि में बैनुल अक़वामी सुन्नतुनि भरियो इज्तिमा मुल्तान शरीफ़ में थींदो हो, ईअं ई मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में थींदड़ सूबाई इज्तिमाअनि में बार बार पाण दुआ खां अॻु कुझु हिन तरह ऐलान कंदा हुआ त हिन इज्तिमा में जेतिरा बि सादात किराम मौजूद आहिनि, महिरबानी करे अॻियां अचनि त जीअं उन्हनि जी बरकत सां असां जूं दुआऊं क़बूल थियनि। सादात किराम जे मुबारक हथनि सां दावत इस्लामी जी पहिरीं फैज़ान मदीना जो संगे बुनियाद। दावत इस्लामी जे मरकज़ी मजलिस शूरा जे रुकन हाजी मोहम्मद अली अत्तारी मुद्दज़िलुल आली फरमाइनि था, दावत इस्लामी वारनि में सादात किराम जे अदब ऐं एहतराम जो अंदाज़ अमीर अहले सुन्नत जी तरबियत जो हिस्सो आहे। अल्हम्दुलिल्लाह आउं 1999 में दावत इस्लामी जे दीनी माहौल में आयुसि। अमीर अहले सुन्नत जो सादात किराम जी इज़त अफ़ज़ाई जो अंदाज़ सभिनी खां पहिरियां मुंहिंजे साम्हूं कुझु हिन तरह ज़ाहिर थियो त पाकिस्तान जे मशहूर शहर हैदराबाद में 1989 या 1990 में दावत इस्लामी जे मदनी मरकज़ लाइ जाइ वरिती वई। उन वक़्तु ही दुनिया में सभिनी खां पहिरियों दावत इस्लामी जो मदनी मरकज़ बनाम फैज़ान मदीना बणिजी रहियो हो।
उन ख़ुशी भरे मौक़े ते अज़ीम शान इज्तिमा जो सिलसिलो रखियो वियो ऐं ऐलान थियो त मदनी मर्कज़ जे इफ़्तिताह संगे बुनियाद रखण में बाक़ाइदा तामीराती कम जी शुरूआत लाइ कराची खां अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया मां हाजी मुश्ताक अत्तारी रहमतुल्लाह अलैह दावत इस्लामी जी मरकज़ी मजलिस शूरा जे मरहूम निगरान अची रहिया आहिनि। सुनतुनि भरे इज्तिमा खां पोइ जॾहिं संगे बुनियाद रखण जो वक़्तु आयो त उन मक़ाम ते आउं बि मौजूदु हुयुसि। इस्लामी भाइरनि अमीर अहले सुन्नत जी ख़िदमत में पंहिंजनि हथनि सां इफ़्तिताह जो अर्ज़ु कयो त पाण वॾी आजिज़ी इनकिसारी सां फरमायाऊं, ही दावत इस्लामी जो सभिनी खां पहिरियों मदनी मर्कज़ आहे। आउं हिन क़ाबिल न आहियां जो इन जो संगे बुनियाद रखां। ज़िम्मेदाराने दावत इस्लामी वॾो इसरार कयो पर पाण मना कंदा रहिया। आख़िरकार पाण फरमायाऊं, 12 शरीफ़ जी निस्बत सां 12 घटि उमिरि सईद ज़ादनि जे मुबारक हथनि सां संगे बुनियाद रखियो वञे। राति जे इन पहर में जेतिरा सादात किराम मुयसर आया उन्हनि जे बाबरकत हथनि सां दावत इस्लामी जी पहिरें मदनी मर्कज़ फैज़ान मदीना जो संगे बुनियाद रखियो वियो। आलमी मदनी मर्कज़ जो संगे बुनियाद दावत इस्लामी जे अज़ीम शान आलमी मदनी मर्कज़ फैज़ान मदीना कराची जी जॾहिं इफ़्तिताही तक़रीब थी, इन में बि 12 सादात किराम का संगे बुनियाद रखियो वियो। वधीक इहो त फैज़ान मदीना में दाख़िल थियण जा कुझु दरवाज़ा आहिनि जिन मां हिकु दरवाज़े जो नालो बाबे फातिमा रखियो वियो। सहाबा ऐं अहले बैत अतहार अलैहिम रिदवान सहाबा ऐं अहले बैत अतहार अलैहिम रिदवान उम्मत लाइ नजात ऐं सलामती जो ज़रियो आहिनि। जीअं त नानाए हसनैन असांजा प्यारा आका सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था, याने मुंहिंजी अहले बैत जी मिसाल नूह जी ॿेड़ीअ वांगुरु आहे, जेको इन में सुवार थियो नजात माणे वियो ऐं जेको इन खां पोइते रहियो बर्बाद थी वियो। मुस्तदरिक 81/3 हदीस 3365। हिकु ॿी हदीस पाक में मुंहिंजे आका सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, मुंहिंजा सहाबा मुंहिंजी उम्मत लाइ अमान आहिनि। जॾहिं ही हिन दुनिया मां रुख़्सत थी वेंदा त मुंहिंजी उम्मत ते उहो वक़्तु ईंदो जंहिंजो उन्हनि सां वाइदो कयो वियो आहे। मुस्लिम सफ़ो 1051 हदीस 6466। आशिक़ सहाबा ऐं अहले बैत अमीर अहले सुन्नत पंहिंजे नातिया किताब वसाइल बख़्शिश में लिखनि था, क़ल्ब में इश्क़ आल रखा है, खूब इसको संभाल रखा है, क्यों जहन्नम में जाऊं इश्क़ असहाबो आल सीने में रखा है। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। सैयद साहब जे तरफ़ पेर न डिघण जो वाक़िओ। अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया जी हमराही में 2019 में कुछ आशिक़ान रसूल हज जे मुबारक सफ़र ते रवाना थिया। अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया जी उम्र उन वक़्तु 69 साल हुई। 8 ज़िलहिज्जा शरीफ़ ते पाण मिना शरीफ़ जे ख़ैमे में हुआ, जिते थकावट ऐं नक़ाहत वग़ैरह जे करे खेनि पेरनि डिघेड़ण जी ज़रूरत पेश आई, पर साम्हूं हिकु सईद साहब तशरीफ़ फरमा हुआ। पाण राक़मुल हरूफ खे पर्ची इनायत फरमाई, जंहिंमें सईद साहिब जे तरफ़ ताज़ीमन पंहिंजा पेर न करण जो बि ज़िक्र हो। मतिलब त जेसिताईं सईद साहब इन तरफ़ वेठल हुआ, अमीर अहले सुन्नत उन्हनि जे तरफ़ पेर न डिघेड़िया। सादात किराम सां अक़ीदत जो ख़ूबसूरत अंदाज़। सुभान अल्लाह, जिते अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया सादात किराम जे तरफ़ पेर डिघेड़ण जे ख़िलाफ़ ख़िलाफ़ समझंदा हुआ, उते जेकॾहिं पाण खे दौरान मुलाक़ात ॿुधायो वञे त ही सैयद साहिब आहिनि त पाण बे इख़्तियार उन्हनि जा हथ चुमे वठंदा आहिनि। सादात किराम जे नंढड़नि प्यारनि हक़ीक़ी मदनी मुननि ॿारनि सां इंतिहाई महबत ऐं शफ़क़त जो इज़हार ईअं बि थियो आहे जो उन्हनि जे नंढड़नि प्यारनि क़दमनि खे पंहिंजे मथे ते रखी छॾींदा आहिनि। ख़ानदाने अमीर अहले सुन्नत में अहले बैत जी यादि। अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया जी मरहूमा टिनी भेनरुनि जा नाला अहले बैत अतहार जे मुबारक नालनि ते रखियल आहिनि। जीअं त वॾी भेण जो नालो ख़दीजा बाई, उन खां नंढी भेण जो नालो फातिमा बाई ऐं सभ खां नंढी भेण जो नालो ज़हरा बाई आहे। बिनते अत्तार जो ॾाज। अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया जी लाडली धीउ जी शादी जो जॾहिं मौक़ियो आयो त अमीर अहले सुन्नत जा चाहिनि हा त संदन चाहींदड़ क़ीमती खां क़ीमती ॾाज जो ढेर लॻाए छॾिना,
पर सचे आशिक़ सहाबा ऐं अहले बैत अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया जे क़ल्ब ऐं ज़हन में अल्लाह पाक जे प्यारे प्यारे आख़िरी नबी मक्की मदनी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे शहज़ादी हज़रत बीबी फ़ातिमतुज़ ज़हरा रज़ियल्लाहु अन्हा जो ॾाज समायल हो पाण पंहिंजे इकलौती लाडली धीउ जी शादी बे सादगी ऐं ऐन सुन्नत जे मुताबिक़ करण जी कोशिश फरमाई हुई। ॾाज ॾींदे वक़्त बि अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया हतल इम्कान कोशिश कई त किताबनि मां पढ़ी करे उन ॾाज जो इंतज़ाम फरमायो जेको नानाए हसनैन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम वालिदाए हसनैन शहज़ादी कोनैन सय्यदा तय्यबा ताहिरा हज़रत बीबी फ़ातिमतुज़ ज़हरा रज़ियल्लाहु तआला अन्हा के इनायत फरमायो हो। हुन ज़माने में वध खां वधि ॾाज वठण ऐं ॾियण जो जस्तजू में लॻण हिन ज़माने में वध खां वधि ॾाज ऐं ॾियण जो जस्तजू में लॻल माण्हुनि लाइ हिन वाक़ई में बहितरीन नमूनो आहे। ॾाज ही हो नंबर 1 चांदी जो बाज़ूबंद, नंबर 2 चटाई, नंबर 3 चक्की, नंबर 4 मशकीज़ो, नंबर 5 मिट्टीअ जा थांव, नंबर 6 चमड़े जो विहाणो वग़ैरह। सादात किराम जी बारगाह में 25 लख रुपयनि जो नज़रानो, ख़ुशीअ जो मौक़ो हुजे या ॾुख जी घड़ी, महांगाई हुजे या रमज़ान मुबारक में ग़रीबनि जी ख़ैर ख़्वाही, पाण हर मौक़े ते सादात किराम सां हुस्न सुलूक ऐं ख़ैर ख़्वाही करण जो फरमाईंदा आहिनि। बल्कि बार बार मदनी मुज़ाकिरनि में डॉक्टरनि खे सादात किराम जो मुफ़्त इलाज करण, मेडिकल स्टोरनि वारनि खे मुफ़्त दवाऊं ॾियण जी तरग़ीब ॾींदा रहंदा आहिनि। 1444 हिजरी में कंहिं अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया खे मरकज़ी मजलिस शूरा जे हिक रुकन जे ज़रिए पाण सां गॾु हिक ॿिए इस्लामी भाउ खे हज ते वठी वञण जो ख़र्च तक़रीबन 25 लख रुपया ॾियण जो पैगाम ॾिनो। पाण उन साल कंहिं सबब जे करे सफ़र हज ते न वञी सघिया। पाण फौरन ज़िम्मेदारनि जे ज़रिए रक़म ॾियण वारे खे पैगाम मोकिलियो त ही 25 लख रुपया सादात किराम में विरहाया वञनि ऐं पोइ उहा सॼी रक़म सादात किराम जी ख़िदमत में नज़र कई वई। 12 सादात किराम जे ख़ानदाननि जी ख़िदमत जो ऐलान। अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया पंहिंजे मुल्क में 2023-2024 में थींदड़ होशरुबा महांगाई जे ॾींहनि में रबीउल अव्वल शरीफ़ 1445 हिजरी में ऐलान फरमायो त साहिब सरवत यानी मालदार घटि में घटि 12 सादात किराम जे ख़ानदाननि फैमिलीज़ जी ख़िदमत में थी सघे त घटि में घटि 12 महीननि ताईं 12 हज़ार रुपया नज़र कनि या घर जो राशन वग़ैरह पेश कनि। आशिक़ सहाबा ऐं अहले बैत अमीर अहले सुन्नत जे ऐलान सां हथो हथ केतिरनि आशिक़ाने सहाबा ऐं अहले बैत जूं चङियूं नियतूं मदनी चैनल जी कॉल सेंटर खे मौसूल थियूं ऐं उहे लाइव मदनी मुज़ाकिरे में ॿुधायूं वयूं। अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया सादात किराम जी ख़िदमत जे हवाले सां पंहिंजे रिसाले फैज़ान अहले बैत में कुझु हिन तरह लिखनि था। इल्तिजाए अत्तार, ए मालदारो दुकानदारो डॉक्टर साहिबो पंहिंजे ताक़त आहर आले रसूल यानी सादात किराम जी ख़िदमत करियो ऐं उन्हनि जे नाना जान रहमत आलमियान सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे मुबारक दिल खे राहत ॾियो ऐं बाग़ जन्नत में घर माण जो असबाब पैदा करियो। ज़हे नसीब हर दुकानदार ही ज़हन बनाए त आउं सादात किराम खे सौदो मुफ़्त फ्री घटि में घटि नो प्रॉफिट नो लॉस यानी ख़रीद कयल क़ीमत ॾींदुसि। यकीनन हिन तरह बि इन्हनि जी वॾी हमदर्दी ऐं ख़ैर ख़्वाही थींदी। काश हर डॉक्टर ही ज़हन बनाए त आउं सैयदनि जो चेकअप फ्री कंदुसि बल्कि थी सघियो त दवाऊं बि फ्री पेश करे आले रसूल जी दिल ख़ुशि कंदुसि। रमज़ानुल मुबारक जे बाबरकत महीने में पाड़े में रहंदड़ सादात किराम जे घर में सहरी ऐं इफ़्तारी क़ुर्बानी जे ॾींहनि में घर में तयारु कयल लज़ीज़ खाधनि मां कुझु न कुझु उन्हनि जे घर वञी अदब ऐं एतिराम सां उन्हनि खे पेश कयो। केॾी न नादानी आहे त जिन जे नाना साईं सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो असां सदको खाई रहिया आहियूं उन्हनि जा ॾोहिटा असांजे आसाइशुनि सां भरपूर ज़िंदगी मां कुझु बि फ़ाइदो न वठी सघनि। अॼु पंहिंजो माल पंहिंजी दौलत ऐं पंहिंजो पसंदीदा शयूं सादात किराम जे क़दमनि ते निसार करियो। पोइ ॾिसो संदन नाना साईं रहमत आलमियान सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम सुभाणे क़यामत जे ॾींहुं
कीअं मालामाल कनि था। ख़ुदा जो कसम, उहो वक़्तु जॾहिं न माल कमु ईंदो ऐं न उहिदो ऐं मनसब अज़ाबनि खां बचाए सघंदो, उन वक़्तु बेचैन दिलुनि जे चैन नाना हसनैन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी शफ़ाअत कम ईंदी। जेकॾहिं दुनिया में इन्हनि जे आल सां सुठो सुलूक कयो हूंदो, कंहिं बीमार सैयद ज़ादे जो मुफ़्त इलाज कयो हूंदो, त छा अजब ही शहज़ादो पंहिंजे नाना साईं सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी बारगाह में अर्ज़ करे असांजे लाइ शफ़ाअत जो वसीलो बणिजी वञे। ऐं हा, सिर्फ़ रिज़ाए इलाही जी नियत सां ख़िदमत करियो, बाक़ी उन्हनि जो करम बेहदो बे इंतिहा आहे। पिण हरगिज़ पंहिंजे दिलि में ही वसवसो न अचणु ॾियो त ख़बर न आहे सैयद आहे या न। असांखे हिन ॻाल्हि जी बिल्कुलु इजाज़त न आहे त असीं नसब जे तहक़ीक़ में पऊं। बस असां लाइ इन्हनि जो बतौर सैयद मशहूर हुजणु ई काफ़ी आहे। पैगामनि जी रिकॉर्डिंग में सैयदनि सगोरनि खां इब्तिदा। अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया हुसूल सवाब ॾेखारे ॾुखियारी उम्मत जी गमख़्वारी ऐं ख़ैर ख़्वाही जी चङी नियतुनि सां रोज़ानो बेशुमार आशिक़ाने सहाबा ऐं अहले बैत जे व्हाट्सएप ज़रिए क़ियादत ऐं ताज़ियत कंदा आहिनि। कई भेरा सॼी राति में मुख़्तलिफ़ दीनी मसरूफ़ियतुनि ऐं थकावट जे बावजूदि पाण नेकी जी दावत जे हिन अज़ीम कम जो दर्द दिल में रखी इन में कॾहिं बि मोकल नाहिनि कंदा। हिन महल ताईं 14 जून 2024 रोज़ानो औसतन 100 पैगाम रिकॉर्ड कनि था। पाण फरमाइनि था, मूं वटि दुआउनि लाइ केतिरा ई नाला अचनि था, पर मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त सादात किराम जे नाले सां पंहिंजे हिन नेक कम जी इब्तिदा करियां ऐं पोइ जेकॾहिं कंहिं सईद साहिब जो नालो मिलियो त उन्हनि जे नाले सां पैगाम जो आगाज़ कंदो आहियां। मदनी मुज़ाकिरो 26 अक्टूबर 2023 क़िस्त नंबर 2275। 34 साल अॻु जी वसीयत। मुहर्रम शरीफ़ 1411 हिजरी मुताबिक़ 1990 में आयन सब्ज़ गुंबद शरीफ़ जे साम्हूं वेही अमीर अहले सुन्नत पंहिंजो वसीयतनामो तरतीब ॾिनो, जंहिंखे मदनी वसीयतनामो जे नाले सां मकतबतुल मदीना प्रिंट कयो आहे। हिन में पाण पंहिंजूं मुख़्तलिफ़ वसीयतूं तहरीर कयूं आहिनि। आख़िरी वक़्त में बि सादात किराम खां बरकतूं वठण जो ज़हन। मदनी वसीयतनामे जे सफ़े नंबर 4 ते वसीयत नंबर 9 में इरशाद फरमाइनि था, कफ़न जेकॾहिं आबे ज़मज़म या आबे मदीना बल्कि ॿिन्ही सां तर कयल हुजे त सआदत आहे। काश को सैयद साहिब मथे ते इमामो शरीफ सजाए। वसीयत नंबर 18 में इरशाद फरमाइनि था, जनाज़ो को सहीहुल अक़ीदा सुन्नी आलिम बा अमल या को सुन्नतुनि जो पाबंद इस्लामी भाउ या अहल हुजनि त औलाद मां को पढ़े। मुंहिंजी ख़्वाहिश आहे त सादात किराम खे फ़ोक़ियत ॾिनी वञे। वसीयत नंबर 19 में इरशाद फरमाइनि था, ज़हे नसीब सादात किराम पंहिंजी रहमत भरियनि हथनि सां क़ब्र में लाहे अरहमुर राहिमीन जे सिपुर्द करे छॾनि। मदनी वसीयतनामो सफ़ो 4 खां 5 बग़ैर तब्दीली। नए आस्थाने जो इफ्तिताह। मुहर्रम शरीफ 1445 हिजरी में अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया पंहिंजे पहिरें घर खां ॿिए मकान में शिफ्ट थिया। नए मकान में शिफ्टिंग जो मामलो बि वॾो पुरज़ोक़ हो। कुझु सादात किराम खे घर अचण जी दावत ॾिनी वई ऐं पोइ पंहिंजे ॿिन्ही हथनि में सादात किराम जा हथ वठी क़सीदा बुर्दा शरीफ़ पढ़ंदे नंढनि मकान में दाख़िल थिया। घर में दाख़िल थी रोज़ हिन रीत फरमायाऊं, नए घर में सादात किराम सां गॾु शिफ्टिंग इन लाइ कई त क़ब्र में बि सादात किराम पंहिंजे हथनि सां अरहमुर राहिमीन जे हवाले कनि। दावत इस्लामी जे दीनी कमनि में यादे अहले बैत। दावत इस्लामी जा 2 अहम तरीन दीनी कम आहिनि। नंबर 1, हिन पुरफ़ितन दौर में नेकी जे रस्ते ते हलण ऐं पंहिंजो मुहासिबो करण लाइ 72 नेक अमलनि ते अमल करणु। नंबर 2, हर महीने में घटि 3 ॾींहं जे मदनी क़ाफ़िले में सफ़र करणु। थोरो गौर कंदो त तव्हां इन्हनि 2 अहम तरीन दीनी कमनि में बि यादे अहले बैत लिकियल माणींदव, बल्कि हिक में त बिल्कुलु ज़ाहिर आहे त इस्लामी भाइरनि जे नेक अमलनि जे रिसाले जो नालो ई रुफ़क़ाए करबला जी निस्बत सां 72 नेक अमल आहे। जॾहिं त ॿिए अहम तरीन दीनी कम हर महीने 3 ॾींहं जे मदनी क़ाफ़िले जो मयार 72 कलाक रखियो वियो आहे। ॼण बानी दावत इस्लामी अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया पंहिंजे हर मुबल्लिग़, मुअल्लिम, मुरीद ऐं फॉलोअर खे अहले बैत अताहार अलैहिम रिदवान जी यादुनि उन्हनि जे तसव्वुरात में रहण जो दर्स ॾेई रहिया आहिनि।
शान अहले बैत में बयानात अमीर अहले सुन्नत। दुनिया इस्लाम जे 100% इस्लामी चैनल मदनी चैनल ते केतिरा प्रोग्राम्स शान अहले बैत अतहार अलैहिम रिदवान जे बारे में थिया आहिनि। मदनी चैनल जी 2008 में आगाज़ थियण खां पहिरियां जॾहिं ऑडियो बयानात जो सिलसिलो थींदो हो, उन वक़्तु अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया टिनि कलाकनि ताईं अहले बैत अतहार जे शानो अज़मत बि ही बयान कंदा हुआ। उन्हनि मां कुझु बयाननि जा नाला ही आहिनि: शान अहले बैत, शहादत जो बयान, करबला जो खूनी मंज़र, करबला जो ताराज काफ़िलो वग़ैरह। पाण केतिरा ई दफ़ा जे बयाननि ऐं तहरीरुनि में जंहिं मुफ़स्सिर क़ुरान जी तफ़सीर खे बयान कयो आहे उहो बि हिकु सയ്यद बुज़ुर्ग आहे। उन जो नालो हज़रत अल्लामा मौलाना सയ്यद मुहम्मद नईमुद्दीन मुराद आबादी रहमतुल्लाह अलैह आहे। कॾहिं कॾहिं सയ്यद ज़ादे खे ॾिसी इमाम अहले सुन्नत रहमतुल्लाह अलैह जो ही शेर झूमी झूमी करे पढ़ण लॻंदा आहिनि: तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का, तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। अहले बैत अतहार जी शान ते अमीर अहले सुन्नत जा 6 किताब। अल्हम्दुलिल्लाह अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया अॼु ताईं ज़िलहिज्जा शरीफ़ 1445 हिजरी तक़रीबन 244 सफ़नि ते अहले बैत अतहार जे शान ऐं अज़मत बाबति मुख़्तलिफ़ मौज़ूअनि सां किताब रिसाला तहरीर कया आहिनि, जिन जा नाला ही आहिनि: नंबर 1 अहले बैत अतहार जी शान ऐं अज़मत ते 40 हदीसूं फैज़ान अहले बैत 37 सफ़ा। नंबर 2 मुसलमाननि जे चौथे ख़लीफ़े मौलाए कायनात हज़रत अली उल मुर्तज़ा रज़ी अल्लाहु अन्हु जी शान ऐं करामतुनि ते मुश्तमिल रिसालो करामात शेर खुदा 98 सफ़ा। 3 नवासे रसूल हज़रत इमाम हसन मुजतबा जी सीरत ते मुश्तमिल रिसालो इमाम हसन रज़ी अल्लाहु अन्हु जूं 30 हिकायतूं 28 सफ़ा। नंबर 4 नवासे रसूल जिगर गोशे बतूल इमाम आली मकाम इमाम अर्श मकाम हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाहु ताला अन्हु जी बेमिसाल जानिसारी ऐं बहादुरी पिण करबला शरीफ़ जे मुख़्तलिफ़ वाक़िअनि ते मुश्तमिल 3 रिसाला। इमाम हुसैन जूं करामतूं 41 सफ़ा, हुसैनी घोट 16 सफ़ा, करबला जो खूनी मंज़र 24 सफ़ा। इन खां अलावा केतिरनि ई ॿियनि किताबनि में ज़िमनी तौर ते केतिरा ई वाक़िआ करामतूं अहले बैत अतहार बाबति रिवायत मौजूदु आहिनि। ही सभई रिसाला मकतबतुल मदीना तां हदीए तौरु ख़रीद करे सघजनि था। अहले बैत जी शान में अमीर अहले सुन्नत जा 54 अशआर। अल्हम्दुलिल्लाह अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया अॼु ताईं 8 ज़िलहिज्जा शरीफ़ 1445 हिजरी मुसलमाननि जो जे चौथे ख़लीफ़े हज़रत मौला अली रज़ी अल्लाहु अन्हु जी शहज़ादी कोनैन हज़रत बीबी फातिमतुज़ ज़हरा रज़ी अल्लाहु अन्हा, हसनैन करीमैन हज़रत इमाम हसन ऐं हुसैन रज़ी अल्लाहु अन्हुमा ऐं अहले बैत जी शान में 8 मनाक़िब लिखिया आहिनि, जिन खे वसाइल बख़्शिश ऐं वसाइल फिरदौस में पढ़ी ऐं ॾिसी सघिजे थो। 17 शेरनि ते मुश्तमिल मनक़ब ते अहले बैत छो न हुजे वॾो मर्तबो असहाब ऐं अहले बैत जो। 23 शेरनि ते मुश्तमिल मनक़बत मौला अली या अली अल मुर्तज़ा मौला अली मुश्किल कुशा। 17 शेरनि ते मुश्तमिल मनक़बत शहज़ादी कोनैन हज़रत बीबी फातिमतुज़ ज़हरा रज़ी अल्लाहु अन्हा अवां ते अल्लाह जी रहमत हुजे हज़रत फातिमा। नवासे रसूल हज़रत इमाम हसन मुजतबा रज़ी अल्लाहु अन्हु जी विलादत जनम ॾींहुं 15 रमज़ान मुबारक जे मुनासिबत सां 15 शेरनि ते मुश्तमिल मनक़बत इमाम हसन या हसन इब्ने अली कर दो करम। इमाम अली मकाम इमाम अर्श मकाम इमाम हुसैन रज़ी अल्लाहु अन्हु सां बेपनाह महबत ऐं उल्फत जे करे संदन शान ऐं अज़मत ते 4 कलाम 3 मनक़बत ऐं 1 सलाम तहरीर कयो आहे। 30 शेरनि ते मुश्तमिल मनक़बत या शहीद करबला फरियाद है। 19 शेरनि ते मुश्तमिल मनक़बत फिर बुला करबला या शहे करबला। 12 शेरनि ते मुश्तमिल मनक़बत तक़दीर से मिली है महबत हुसैन की ऐं 18 शेरनि ते मुश्तमिल सलाम करबला के जानिसारों को सलाम तहरीर कयो आहे। अहले बैत अतहार जे शान में अहले सुन्नत जा 88 नारा।
अल्हम्दुलिल्लाह अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया ताहाल 8 ज़ुल्हिज्जा शरीफ 1445 हिजरी मुसलमाननि जे चौथे खलीफ़े हज़रत मौला अली रज़ी अल्लाहु अन्हु शहज़ादी कोनैन हज़रत बीबी फातिमतुज़ ज़हरा रज़ी अल्लाहु अन्हा हसनैन करीमैन हज़रत इमाम हसन हुसैन रज़ी अल्लाहु अन्हुमा ऐं अहले बैत जी शान में 88 नारा लिखिया आहिनि। मौला अली रज़ी अल्लाहु अन्हु जे शान में 18 नारा आशिक़े मुस्तफ़ा मुर्तज़ा मुर्तज़ा। हज़रत बीबी फातिमतुज़ ज़हरा रज़ी अल्लाहु अन्हा जे शान में 15 नारा दुख्तरे मुस्तफ़ा सय्यदा फातिमा। इमाम हसन रज़ी अल्लाहु अन्हु जी शान में 16 नारा साहिबुल इत्तिक़ा आहिन हसन मुजतबा। हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाहु अन्हु जे शान में 22 नारा नवास ए मुस्तफ़ा या शहीद ए करबला। ऐं इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाह अलैह जे शान में 17 नारा करम से हम पर इमाम जाफ़र तहरीर फरमाया आहिनि। फैज़ान अली मस्जिदुनि जी तामीर 21 रमज़ान मुबारक 1439 हिजरी 6 साल पहिरीं योम शहादत मौला अली रज़ी अल्लाहु अन्हु जे मौक़े ते मुसलमाननि जे चौथे खलीफ़े अमीरुल मुमिनीन हज़रत मौला अली रज़ी अल्लाहु अन्हु जी यादि में सॼी दुनिया में 2121 मस्जिदूं ठाहिण जी तरग़ीब ॾियारी। मानामा फैज़ान मदीना ज़ुल्क़ादा शरी 1439 मुताबिक़ अगस्त 2018 सफ़ो 53। दावत इस्लामी जे शोबा खुदामुल मसाजिद वल मदारिस जे ज़िम्मेवार खां वरतल मालूमात मूजिब अल्हम्दुलिल्लाह हिन वक़्त ताईं 121 मस्जिदूं हिननि मुबारक नालनि फैज़ान अली, फैज़ान हैदर, फैज़ान मुश्किल कुशा, फैज़ान हसन, फैज़ान हुसैन, फैज़ान फातिमा, फैज़ान अली अकबर, फैज़ान अली असगर सां ठही चुकियूं आहिनि। बारगाह रिसालत में हाज़िरी जो अंदाज़ अमीर अहले सुन्नत जॾहिं 16 साल बाद 2018 में हज ते विया ऐं जॾहिं बारगाह रिसालत में हाज़िरी जो पुरकैफ़ वक़्तु आयो त पाण इश्क़ मदीना में ॿुॾी करे सादात किराम सां पंहिंजी उल्फत ऐं महबत भरियल जज़्बात जो कुझु हिन तरह इज़हार कयो। बारगाह रिसालत में हाज़िरी लाइ रवानगी जो वक़्तु आहे। काश को अहिड़ो सैयद ज़ादो तयार थी वञे जेको मुंहिंजे ॻिची में रसो विझी छिके वठी वञे त आका भगल मुजरिम खे पकड़े आयो आहियां। तव्हां इन जी शफ़ाअत फरमाए छॾियो ऐं इन खे मुआफ़ फरमाए छॾियो ऐं जन्नतुल फिरदौस में पंहिंजे पाड़े में इन खे जॻह इनायत फरमाए छॾियो। हर साल हिकु क़ुर्बानी आला हज़रत इमाम अहले सुन्नत इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था फ़क़ीर यानी आला हज़रत जो मामूल आहे त हर साल हिकु क़ुर्बानी हुज़ूर अक़दस सैयदुल मुरसलीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे तरफ़ां कंदो आहियां ऐं उन जी खल सभिनी हज़रात ते सादात किराम जी नज़र कंदो आहियां। अमीर अहले सुन्नत दामत बरकतुहुल आलिया अहले बैत अतहार सां महबत जे मुख़्तलिफ़ अंदाज़ अमीर अहले सुन्नत दामत बरकतुहुल आलिया जी तरग़ीब ते संदन तरफ़ खां हर साल क़ुर्बानी जे ॾींहंनि में कुझु सादात किराम खे क़ुर्बानी लाइ सिर्फ़ जानवर तोहफ़तन पेश कयो वेंदो आहे, पर जानवर खे चारो खाराइण ज़बह करण वग़ैरह जो ख़र्च बि नज़र कयो वेंदो आहे। चंद सालनि खां जारी हिन नेक अमल में हाणे ताईं बेशुमार जानवर जिन जी रक़म लखें रुपया बणिजे थी सादात किराम जी ख़िदमत में पेश कया विया आहिनि। वलिल्लाहिल हम्द। अत्तारी जे ख़मीर में गद्दारी नाहे। अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया फरमाइनि था अल्हम्दुलिल्लाह मां जॾहिं खां होश संभालियो आहे पंहिंजे दिलि में प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी महबत जा चश्मा फुटंदे महसूस कया आहिनि। मूंखे मुंहिंजे गौसे पाक शेख अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह इश्क़ रसूल जो जाम पियारियो मुंहिंजे आला हज़रत रहमतुल्लाह अलैह पियारियो। अल्हम्दुलिल्लाह मूं ते ही ख़ुसूसी फैज़ान आहे त मूंखे सरकार मदीना सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम सां अंबिया कराम
अलैहिस्सलातु वस्सलाम सां, तमाम सहाबाए किराम सां, तमाम अहले बेत अत्तहार, ख़ुसूसन शुहदाए करबला रज़ियल्लाहु अन्हुम सां घणो प्यार आहे। अल्लाह पाक जी रहमत सां सादाते किराम जो एहतराम मां पंहिंजे नस नस में लहां थो ऐं मां उम्मीद थो करियां त इंशा अल्लाहुल करीम जेको मुंहिंजे ज़रिए गौस पाक रहमतुल्लाह अलैह जो मुरीद थींदो, अतारी बणबो, इंशा अल्लाह उहो कॾहिं बि प्यारे प्यारे आका मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम, तमाम अंबिया कराम अलैहिमुस्सलाम, तमाम अहले बेत अत्तहार बशमूल मौला मुश्किल कुशा अलीउल मुर्तज़ा शेर खुदा हसनैन करीमैन, तमाम सहाबा किराम बशमूल हजरत अमीर मुआविया रज़ियल्लाहु अन्हुम, उन्हनि पाक हस्तियुनि सां गद्दारी नथो करे सघे, पर जेको कंहिं ॿिए जामे शरायत शेख जो मुरीद हूंदो ऐं मुंहिंजे सिलसिले में तालिब हूंदो, इंशा अल्लाह उहो बि उन्हनि पाक हस्तियुनि जो कॾहिं बि बाग़ी न बणबो। मानामा फ़िज़ान मदीना ज़ुल्क़ादतुल हराम 1439। सादाते किराम लाइ ख़ासि पैगाम। कंहिं मौक़े ते कुझु सादाते किराम जे तरफ़ां कुझु परेशानियुनि जी ख़बर पई त पाण कुझु हिन तरह उन्हनि खे जवाब ॾेई करे दिलदारी फरमाई। नहमदुहु व नुसल्लिमु अला रसूलिहिन नबीयिल करीम। सगे मदीना मोहम्मद इलियास अत्तार क़ादिर रज़वी और उन जे तरफ़ां सादत किराम जे ख़िदमत में अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्लाह करीम तव्हां साहिबान जो इक़बाल बुलंद करे, परेशानियूं बि दूर करे, करबला वारनि जे सदक़े में सब्र बि अता करे। तव्हां वाक़ई अहिड़ी आज़माइश ऐं इम्तिहान में मुब्तला आहियो जो अल अमान वल हफ़ीज़। अल्लाह करीम तव्हां सभिनी ते रहम फरमाए ऐं तव्हां सभिनी खे करबला वारनि जे सब्र जो हिस्सो अता फरमाए। आमीन। हिम्मत रखो, सब्र कयो। अल्लाह करीम तव्हांजी रोज़ी रोज़गार में भी बरकतूं ॾिए, आफ़तुनि मुसीबतुनि खां महफ़ूज़ फरमाए। अंबिया कराम अलैहिमुस्सलाम खे भी परेशानियूं आयूं, संदन नाना जान रहमत आलमियान सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ते भी सख्त इम्तिहान आयो त हुज़ूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम सब्र कयो। करबला वारनि ते केतिरा ई सख्त इम्तिहान आया, उन्हनि सब्र कयो, तव्हां भी सब्र कयो। अल्लाह करीम तव्हां खे सब्र ऐं हिम्मत ॾे, तव्हां सभिनी खे बेहिसाब बख़्शे ऐं तव्हां सभिनी जे सदक़े मूं गुनहगार खे बि बेहिसाब मग़फ़िरत सां मुशर्रफ़ फरमाए। तव्हां जे नाना जान सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो पाड़ो तव्हां सभिनी खे बि ऐं तव्हां सभिनी जे सदक़े मूंखे बि नसीब करे। आमीन बिजाह ख़ातम नबीयीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। मरकज़ी मजलिस शूरा ऐं सादाते किराम। दावत इस्लामी जी मरकज़ी मजलिस शूरा सेंट्रल एग्जीक्यूटिव बॉडी में सादाते किराम जो फैज़ान भी शामिल आहे। जीअं त जून 2024 ताईं मरकज़ी मजलिस शूरा में 3 अराकीन शूरा सादाते किराम मां आहिनि। अलहाज सैयद मोहम्मद लुक़मान शाह अत्तारी कराची, अलहाज सैयद मोहम्मद इब्राहिम शाह अत्तारी कराची, अलहाज सैयद मोहम्मद आरिफ अली शाह अत्तारी महाराष्ट्र हिंद। महबत अहले बेत जे हिकु मुनफरद मिसाल, अमीर अहल सुन्नत जो ख़ासि मुआविन जेको तक़रीबन हर वक़्तु पाण सां गॾु रहंदो आहे, उन्हनि जो नालो मुस्लमाननि जो चौथे ख़लीफ़ा हज़रत अली उल मुर्तज़ा रज़ियल्लाहु अन्हु जे मुबारक नाले जी निस्बत सां अली आहे। जॾहिं त संदन पुटु बि अमीर अहल सुन्नत सां गॾु रहंदो आहे, उन्हनि जो नालो हसन रज़ा आहे। पाण फरमाइनि था, हसन नाले ते मुंहिंजे जान क़ुर्बान, पाण नवासे रसूल जिगर गोश ए बतूल आहिनि। बार हूंदो आहे, कॾहिं शरारत कंदो आहे, कॾहिं न करण वारो कम बि कंदो आहे। तंहिं करे मां हिन ॿार जे नाले सां कंहिं अहिड़े कम जो ज़िक्र करणु पसंदि नथो करियां। इन अदब जे सबब मां आम ॻाल्हि ॿोल में उनखे मिठू जे नाले सां सॾींदो आहियां। मदनी मुज़ाकरा 9 जून 2024। इन अंदाज़ में असां लाइ बि सबक़ आहे त जॾहिं कंहिं शख़्स जे नाले खे अज़मत वारे हस्ती सां निस्बत थी वञे त पोइ उन नाले जो अदब एहतराम करणु घुर्जे। महफूज सदा रखना शाह बेअदबों से और मुझसे भी सरजद न कभी कोई बेअदबी हो। इश्क ऐं मोहब्बत भरी ॻाल्हि, ए आशिक़ाने सहाबा व अहले बैत। मन आमल ना रबीह, तर्जुमो जेको असां याने आले रसूल सां मुआमलो कंदो आहे फ़ाइदो माणींदो आहे।
जे मिस्ताक जेको सादात किराम सां हुस्न सलूक अदब ऐं ताज़ीम जो मुआमलो कंदो आहे उहो दुनिया ऐं आख़िरत में फ़ाइदो वठंदो आहे। जंहिं तंज़ीम जी पहिरीं मदनी मरकज़ जो इफ़्तिताह आले रसूल जे मुबारक हथनि सां थिए, जंहिं तंज़ीम जे बानी जे सैयद ज़ादनि सां बेपनाह महबत जे मुख़्तलिफ़ अंदाज़नि जो बयानु थियो, जंहिं तंज़ीम जूं केतिरियूं ई अहम ज़िम्मेवारियूं सादात किराम जे हवाले हुजनि। मुल्क ऐं बैरून मुल्क में केतिरा ई सैयद शहज़ादा मुख़्तलिफ़ मजालिस ऐं शोबनि जी सरपरस्ती करे रहिया आहिनि। थोरो न पूरो गौर कयो। पोइ आशिक़ाने सहाबा अहले बैत जे इन दीनी तंज़ीम दावत इस्लामी खे उन्हनि सादात किराम जे दुआउनि सां छो तरक़ी न मिलंदी? छो न उन तंज़ीम खे मदीने जा पर लॻंदा ऐं छो न ही सैयदनि जे नाना जान रहमत आलमियान सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे सुन्नतुनि जो दुनिया जे अक्सर मुल्कनि में पैगाम आम कंदे नज़र ईंदी। आशिक़ सहाबा अहले बैत अमीर अहले सुन्नत पंहिंजे नातिया किताब वसाइल फिरदौस में लिखनि था, या इलाही शुक्रिया अत्तार को तू शेरे गो मिदहत सरा ने किया असहाबो एले बैत का। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारक वसल्लम।